खिपरो में मोहम्मद हयात दर सदर सरवरी तंजीम यूसी बिलाल हिंगोर जो तालका खिपरो में सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील जमा जी 57 सालगिरह मनाई वई हुई, जंहिंखे खिताब कंदे मोहम्मद हयात दर चयो त मखदूम जमील जमा असदान सां गॾु हू हिकु सुठो शाइर आहे। साईं जी कोशिशनि सां बज़म तालिबुल मौला खे पूरी सिंध में वरी सरगर्म कयो वियो आहे ऐं मखदूम जमील जमा हिकु रूहानी रहबर आहे। मखदूम खानदान सदाईं ग़रीब ऐं अवाम जी बलजोड़ रहियो आहे। हिन मौके ते सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील जमा खे भेटिया पेश कई हुई। मौके ते शाइरनि अदबनि मखदूम जमील जमा जी सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। खुशी है किबला सरवर मखदूम जमील जमा जी 57 सालगिरह में सब दोस्त आया, ॾाढी खुशी थी। अल्लाह पाक सरवरी जमात खे आबाद रखे, सरवर नूह जी दरगाह खे आबाद रखे, असांजे मुर्शिद खे वॾी जमात अता फरमाए। दुआ आहे त असांजे वॾे साईं खे वॾी उमिरि अता फरमाए। इंशाअल्लाह हयाती ज़िंदगी रही इस सालगिरह में मोहब्बत मेरा कायम रहंदा। किबला मखदूम जमील जमा जी 57 सालगिरह आहे। मखदूम ख़ानदान हमेशह जेको सो अदब ऐं लिहाज़ सां सिंध लाइ पूरी कुर्बानी ॾिनियूं आहिनि। मखदूम जमील जमा अदब जे हवाले सां हींअर किताब शाइरी कई आहे, तमामु बहितरीनु शाइरी कई आहे। इंशाअल्लाह असांजी दुआ आहे त असांजी मुर्शिद कामिल ज़िंदगी अता फरमाए वञी ऐं सरवर जमात ज़िंदाबाद नारे सरवर। अॼु असांजे प्यारे मुर्शिद सैयदना मखदूम मोहम्मद जमील जमा साईं जी सालगिरह आहे। अल्लाह साईं खां दुआ कयूं त किबला साईं जी वॾी जमात सेहत तंदुरुस्ती अता फरमाए ऐं सरवर जमात में खुशी लहरा। सिंधी अदब में मखदूम ख़ानदान जो तमामु घटि ख़िदमत आहिनि। जमील जो इहो फराक दिली चइबी या असांजी ख़ुशनसीबी चइबी, जेको अॻु मंझि बज़म तालिबुल मौला जूं शाख़ूं खोलियूं हुयूं, उहे वरी किन सबबनि जे करे बंदि थियूं। साईं वरी ॿीहर जेको आहे सो उहे शाख़ूं सॼी सिंध में कई करे हिकिड़ो नए लिखंदड़नि नए सिंध जे शाइरनि खे हिकिड़ो मौक़ो फ़राहम कयो आहे। उनजो इहो सबबु आहे त असांजे खिपरे में बि ॿ शाख़ूं खुलियूं आहिनि, खिपरो शाख खाणी शाख, ऐं इन सां जेको आहे सो तमामु बहितरीनु शाइरी सॼे पई। साईं जी अॼु सालगिरह आहे, असां सालगिरह साईं जी हिते मल्हाईसीं। आख़िर में मखदूम सरवर नूह जो इहो शाइर चवंदुसि, पई जा प्रभात सां माक न भायो माण्हूअ रोई चढ़ी राति ॾिसी ॾुखो आहिनि। मखदूम ख़ानदान जो चशम चराग सरवर जमात जो मौजूदु गादी नशीन मखदूम जमील जमा जंहिंजी 57 सालगिरह मल्हाई पई वञे। हीअ अज़ीम इंसान जंहिं सॼी सिंध में इल्म में अदब जे हवाले सां ख़िदमत कई आहे। सियासी हवाले सां मखदूम ख़ानदान जूं सिंध लाइ वॾियूं ख़िदमतूं रहियूं आहिनि ऐं शहीद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पीपल्स पार्टी जो वजूद विधो, तंहिं लाइ असां ॿुधंदा आया आहियूं त जंहिंजो वजूद जेको आहे हाल में मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जे घर में थियो। असां चाहियूं था त पीपल्स पार्टी सियासी हवाले सां या अदबी हवाले सां इल्म जे हवाले सां सिंध जे हवाले सां मखदूम साहब जूं वॾियूं ख़िदमतूं रहियूं आहिनि। सिंधी अदबी बोर्ड, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंध, सिंधी क़ौम, सिंधी माण्हुनि खे मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जे फ़र्ज़ंदनि मां मखदूम जमील ज़मान जी सख़्तु ज़रूरत आहे। इहे माण्हू सिंध हुकूमत खे सोचणु खपे, ईंदड़ हुकूमत में मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जे फ़र्ज़ंद मखदूम जमील ज़मान खे अदबी हवाले सां समाजी हवाले सां सिंध जी ख़िदमत करण लाइ हिन माण्हुनि खे अॻिते मोकिलियो वञे।